सिंधी सौगात गिरनार। नमस्कार। हाजिर आहियूं हिकु भेरो वरी खणी सतरंगी प्रोग्राम में हिकु नओं विषय शिक्षा। चवंदा आहिनि जीवन जी सफलता जी कुंजी आहे शिक्षा ऐं सचपच शिक्षा ही त आहे जेकी असांखे उथण वेहण जी तहज़ीब सेखारींदी आहे, असांखे मथे मथे ऊचाइनि ते हलाईंदी आहे, असांखे छा करणो आहे छा न करणो आहे इन जे लाइ असांखे सोच ॾेखारींदी आहे। पर छा सचपच अॼु शिक्षा जो इहो ई रूप आहे या शिक्षा इन लाइ ज़रूरी थी वई आहे कि असांखे कुछ रोज़गार करणो आहे। त इन विषय ते चर्चा लाइ अॼु असांजे स्टूडियो में कुछ मेहमान आयल आहिनि, शिक्षा ऐं रोज़गार। अचूं त तव्हांजी वाक़फ़ियत करायूं असांजे मेहमाननि सां। असां सां गॾु आहिनि डॉक्टर पुष्पा रामचंदानी जी, जेके हिकिड़ी प्राइवेट स्कूल में प्रधानाध्यापिका जे पद ते कार्यरत आहिनि। नमस्कार। उन्हनि सां गॾु आहिनि जय किशन रावतानी जी, इहे बि हिकु प्राइवेट स्कूल में कार्यरत आहिनि ऐं काउंसलिंग भी कंदा आहिनि। नमस्कार। गॾु में आहे विनीशा होतवानी, जेकी शिक्षा जे क्षेत्र सां जुड़ियल आहे ऐं अञा शिक्षा वठी पई। तव्हां सभिनीनि जो असांजे स्टूडियो में स्वागत आहे। त जीअं असां